बाबा अज खां पोइ पंहिंजे घर जी तोड़े हके लाल जी का बि शइ न खाइजांइ। छो डॉक्टर साहब? बाबा तो वारो पेट पराए माल ते हिरियल आहे, सो जे हके लाल जी खाईंदे त ज़रूर बीमार त थींदे न बाबा। डॉक्टर साहब हेॾी जमा रहंदी अथम, सालन खां पियो माल खावां, सदाई कामोरो रहियुसि या त सेक्रेटरी वॾियुनि पोस्टुनि ते रहियुसि, पर मजाल आहे जो बीमार थिया। पर यार डॉक्टर साहब हिन भेरे अलाए छा थियो जो किरी पियुसि। बाबा अकेलो माल खाईंदे त किरंदे न। ख़ैर हाणे तू परेशान न थी, वरी कम खे खणजांइ। डॉक्टर साहब तू परेशान न थी, जे चवी त लंडन मां सरकारी खर्च ते इलाज कराए अचां डॉक्टर साहब। अड़े न बाबा, इन जो इलाज अंग्रेजन वटि बि न आहे। बाक़ी जे घुमण जो शौक़ हुजे त भले वञ। डॉक्टर साहब हाणे मूंखे अहिड़ी दवा ॾे जो अकेलो वेठो खावां ऐं जेको कुझु खावां सो हज़म थी वञे, कंहिंखे बिड़क बि न पवे। डॉक्टर साहब अहिड़ी का दवा ॾे। अड़े बाबा, तूं अॼु ताईं कंहिंखे हवा लॻण ॾिनी आहे जो हाणे तोखे कुझु थींदो? ऐं मूं तोखे रुश्वत माइसन वारी ताक़तवर ड्रिप लॻाए छॾी आहे। जेको वणे सो खाईंदो वत, कंहिंखां न डिज, छिके रख।